आम चूंडुनि में 90 ॾींहनि खां मथे हिकु बि ॾींहं जी देरि संगीन आइन भनकड़ी आहे। 90 ॾींहनि में चूंडूं न थियण खां पोइ हर गुज़रंदड़ ॾिहाड़ो आइन जी भनकड़ी में शुमार थींदो। क़ौमी असेंबली टुटण खां पोइ चूंडूं 7 नवंबर ते थियण आइनी घुर्ज हुई। सदर गवर्नर ऐं इलेक्शन कमीशन पंहिंजी आइनी ज़िम्मेवारी पूरी न कई। आम चूंडुनि जी तारीख़ बाबति केस में जस्टिस अतर मिनुल्लाह पंहिंजो इज़ाफ़ी नोट जारी करे छॾियो। संदसि चवणु आहे त चूंडूं न थियण सां अवाम जे हक़नि जी भनकड़ी साबित थी चुकी आहे। सदर या गवर्नर जे एक्शन न वठण ते इलेक्शन कमीशन ख़ामोश तमाशाई नथी बणिजी सघे। इलेक्शन कमीशन खे आइन बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करणु घुर्जे हा। चूंडुनि लाइ तयार आहियूं तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त 3 नवंबर ते शाया कई वेंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत हेठि चूंडुनि जी तयारियुनि जो जाइज़ो वठण जे हवाले सां मुनक़िद इजलास में आगाही। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त शुरूआती तकबंदियुनि ते समूरियुनि दरख़्वास्तुनि ते इलेक्शन कमीशन ॿुधणी मुकमल करे वरिती आहे। हतमी चूंड फ़हरिस्तुनि जी प्रिंटिंग नादरा में जारी आहे। सियासी जमायतुनि जी मुशावरत खां पोइ ज़ाब्ता इख़लाक़ जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जंहिंजो कुझु ॾींहं में बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। पीटीआई 20 ॾींहनि में इंट्रा पार्टी इलेक्शन न कराई त बेट जो निशान न मिलंदो। इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो बेट वारो निशान फ़िलहाल बरक़रार आहे। पीटीआई इंट्रा पार्टी इलेक्शन आइन तहत 20 ॾींहनि अंदरि कराए, ॿी सूरत में चूंड निशान लाइ नाअहल थी वेंदी। माज़ी जूं हुकूमतूं वरियनि ताईं मनसूबा मुकमल न कंदियूं हुयूं। नवाज़ लीग हुकूमत थर जे कोयले ते कमु कयो ऐं बिजली पैदा कई। असां पाकिस्तान खे डिफॉल्ट थियण खां बचायो। अवाम सां कूड़ ॻाल्हाए वोट वठी हुकूमत ठाहिण सां कुझु नाहे थींदो। हिकु शख़्स हुकूमत में अची अवाम खे गुमराह कयो। असांजे दौर खां पोइ मुल्क जो कल्चर तबाह कयो वियो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद मियां नवाज़ शरीफ़ जूं मरी में पार्टी कारकुननि सां ॻाल्हियूं। महांगाई जे सताए कराची जे शहरनि लाइ बिजली वधीक महांगी के इलेक्ट्रिक वाहिपदारनि ते ₹1.52 फ़ी यूनिट सरचार्ज लागू करण जी मंज़ूरी। वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते नेपरा इज़ाफ़ी सरचार्ज लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। तेगो खान तेगाड़ी मुस्लिम लीग नून में शमूलियत जो फ़ैसिलो करे वरितो। तेगो खान तेगाड़ी जी नून लीग सिंध जे सदर बशीर मेमण ऐं अॻूणे MNA ख़ैलदास कोहिस्तानी सां मुलाक़ात। तेगो खान तेगाड़ी जो चवणु आहे त हू ईंदड़ इलेक्शन मुस्लिम लीग नून जी टिकट ते विढ़ंदो, जेका बाद कश्मीर जो अवाम तरक़ी ऐं अमन चाहे थो। बशीर मेमण चवे थो नवाज़ शरीफ़ जो नज़रियो सिंध में बि मक़बूल आहे। मुस्लिम लीग नून जो विजन तरक़ी याफ़्ता सिंध आहे। वधीक सरप्राइज़ ईंदा। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत कायम अदालत साइफर केस में पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी खे अंगारे ते पेश थियण जो हुक्म ॾेई छॾियो। केस जी ॿुधणी 28 नवंबर ताईं मुलतवी। शाह महमूद कुरैशी जो वकील अली बुखारी ऐं ख़ालिद यूसुफ अदालत में पेश थिया। कराची जे औरंगी टाउन में वापारी जे घर मां धाड़े वारो केस। आईजी सिंध पुलिस गिरफ़्तार तरबियत हेठि DSP उमेर बाजारी खे मुअतल करे छॾियो। मुअतली वारो नोटिफिकेशन में DSP ख़िलाफ़ धाड़े वारे केस जो बि हवालो शामिल। तरबियत हेठि DSP उमेर बाजारी खे गुज़िरियल ॾींहुं CPO रिपोर्ट करण जी हिदायत कई वई हुई। गिरफ़्तार DSP उमेर बाजारी खे हिकु ॾींहं जो रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश कयो वियो। अदालत मुअतल DSP जो वधीक हिकु ॾींहं जो रिमांड मंज़ूर कयो। सिंध में इलेक्शन खां अॻु सियासी जोड़ तोड़ जारी। पीपल्स पार्टी जी हिकु वधीक विकेट किरी पई। अॻूणो सूबाई वज़ीर अख्तर जदून बि नून लीग में शामिल थी वियो। पीटी अॻवान अख्तर जदून मुस्लिम लीग नून सिंध जे सदर बशीर मेमण सां मुलाक़ात करे नून लीग में शामिल थियण जो ऐलान कयो। क़यामाड़ी सां तालुक़ रखंदड़ अख्तर जदून जी शमूलियत बाबति सईद गनी अणॼाणाई जो इज़हार कयो हो।
टंडोलयार भरसा सुल्तानाबाद थाणे जी हद ख्वाजा गोठ में बिन दोस्तन जा वड़ में टंगियल लाश हथ फोतन जी सुञाणप गोठ आलिम काशो वासी नौजवान मुकेश मेघवाड़ ऐं मुकेश भील नालन सां थी। पुलिस मूजिब शुरुआती जांच मां वाक़ियो आपघात लॻी रहियो आहे। पोस्टमार्टम खां पोइ वधीक ख़बर पवंदी। सिंध हाई कोर्ट कराची जी मच्छर कॉलोनी में हुजूम पारां क़तल कयल टेलीकॉम कंपनी के ॿिनि मुलाज़िमनि अहमद जावेद ऐं इसाफ़ पमह जे क़तल केस में ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत ॿिनि जवाबदारनि ज़ुबैर ऐं सईद गनी जी ज़मानत रद्द कई। दहशतगर्दी टोड़ अदालत में जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे चुकी आहे। कनकोट भरसा पुलिस ऐं रेंजर्स जी भयो गैंग ख़िलाफ़ कार्रवाई। इनामी याफ़्ता ॾोहारी ख़ादिम भयो संदसि साथी मीर जागीराणी ऐं अनु भयो ज़ख़्मी हालत में कचे ॾांहुं फ़रार। एसएसपी जो चवणु आहे त मुक़ाबले में ज़ख़्मी थियल ॾोहारियुनि के साथी कचे तरफ़ खणी फ़रार थी विया आहिनि। इलाइक़े खे कड़ो आहे। सर्च ऑपरेशन जारी आहे। कराची के इलाइक़े गुलशन ममार में ॿिनि धुरियुनि में छेड़े दौरान वाटड़ू नीगर गोलियूं लॻण सबबि मारिजी वियो। सखर वासी अब्दुल माजिद गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिं बाद में दम ॾेई छॾियो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त असांजे भाउ खे बेगुनाह क़तल कयो वियो आहे। इंसाफ़ कयो वञे। पुलिस ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो। गंबड़ में गिम्स कॉलेज जे 3 साल जे शागिर्द जो घर मां लाश उठायो आहे। पुलिस मूजिब कश्मोर वासी ज़ीशान दायो साह जी तकलीफ़ में मुब्तला पिणु हो। संदसि कमरे मां दवाऊं बि मिलियूं आहिनि। ख़दशो आहे त बीमारी सबबि फौत थियो आहे। जांच जारी आहे। पीर जो गोठ वेझो नीगर जूं ॼंघूं ऐं बाहूं फिरी वयूं। हलण फिरण खां लाचार। पोलियो जो शक ज़ाहिर। गोठ करीम ॾिनो वासी 9 वरियनि जे आमिर मेतले जूं ॼंघूं ऐं बाहूं फिरी वयूं। चकास खां पोइ डॉक्टरनि पोलियो जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त जुज़ा वरिता आहिनि, जेके लेबोरेटरी उमाणिया वेंदा। गंबड़ पुलिस 10 ॾींहं अॻु ॿार समेत अगवा थी वियल शादीशुदा नारी खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस मूजिब कार्रवाई करे नारी रिज़वाना कोरी खे 4 वरियनि जी ॿारड़े सावण समेत बाज़ियाब करायो वियो। ऐं पीर जो गोठ भरसा नौजवान 3 महीननि खां पुरस्कार नमूने गुम। गोठ गुल मोहम्मद खोरखाणी वासी नौजवान अब्दुल्ला खोरखाणी जी ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। संदसि वारिस परेशान।